कहिड़नि कहिड़नि ख़यालनि मां तोखे जुदा कयां, कहिड़नि कहिड़नि ख़यालनि मां तोखे जुदा कयां, मुंहिंजे हर हिकु ख़याल में तुंहिंजो ई ख़्यालु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म ते सबा अबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। उमेद आहे ऐं अल्लाह खां दुआ आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। ही ख़ूबसूरत प्रोग्राम सुर संगीत तव्हां ॾिसंदा आहियो आवाज़ टीवी ते, ऐं आवाज़ टीवी जी हमेशह कोशिश रही बि आहे ऐं अॻियां बि कोशिश कंदा रहंदासीं त ख़ूबसूरत गाना, ख़ूबसूरत म्यूज़िक, ख़ूबसूरत सुर तव्हां ताईं पहुचायूं, ऐं उहो मरहलो हमेशह ज़िंदा रहे ऐं हलंदो रहे। ढोलक ते मौजूद आहिनि अली हैदर कुर्बान साहब। अस्सलाम वालेकुम। हमेशह असांजो साथ ॾींदा आहिनि, हमेशह असां सां गॾु हूंदा आहिनि। हारमोनियम ते मौजूद आहिनि अख्तर अली चन्ना साहब। अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां ऑक्टोपैड ते मौजूद आहिनि ज़ुबैर अहमद साहब। गॾोगॾु तबले ते मौजूद आहिनि मुमताज़ अली साहब, ऐं जेके उस्ताद जुम्मन जे ख़ानदान मां मौजूद आहिनि। ऐं गॾोगॾु असां वटि कीबोर्ड ते मौजूद आहिनि अली ॾिनो साहब। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे बि भलीकार कयां थी, तव्हां सभिनी खे भलीकार असांजे ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत करण लाइ। ऐं हाणे लास्ट बट नॉट लीस्ट सिंगर असां वटि जेके मौजूद आहिनि उहे आया आहिनि कश्मीर खां। बिल्कुलु नाज़रीन, तव्हां सही ॿुधो, कश्मीर खां हू परे खां कही आया आहिनि हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत करण जे लाइ। उन्हनि जो नालो आहे आतिफ कलवर साहब। अस्सलाम वालेकुम। भलीकार। थैंक यू सो मच। कीअं आहियो? ठीकु आहियो आतिफ साहब? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। आतिफ साहब, तव्हां यंग आहियो, अञा त नौजवान आहियो, अञा त तव्हांजी मां सम्झां त शायदि शुरूआत थी आहे। छा सुरनि सां तव्हांजो लगाव नंढे हूंदे खां आहे या हाणे थियो? बिल्कुलु ईअं ई आहे, नंढे हूंदे खां ई असांजो सुरनि सां लगाव आहे। सही। ऐं जेका असांखे शौक़ु शुरू थियो, पहिरीं दफ़ा असां प्लेटफॉर्म ते आयासीं त असांजी ड्यूरिंग कॉलेज हिकिड़ो इवेंट थियो हुयो, उन में ई ऐं पहिरीं परफॉर्म कई हुई ऑन स्टेज। वाह, बहितरीनु। सो ॻाल्हियुनि खे थोरो असां घटि कयूं था ऐं हाणे असीं हलूं था पहिरियां गाने ॾांहुं। सो आतिफ साहब, तव्हांखे रिक्वेस्ट आहे त तव्हां असांखे अहिड़ो सुठो सॉन्ग ॿुधायो जो असीं झूमी पऊं। सो पहिरियां छा ॿुधाए रहिया आहियो? जीअं त सिंध सूफ़ियनि जी धरती सॾी वेंदी आहे जी, ऐं उन जी शुरूआत बि असां चाहींदासीं कि हिन शो जो फॉर्मेट धमाल खां शुरू थिए। वाह वाह। जो थोड़ी सी पी के बहक गया, उसे मैं कदे से निकाल दो, यहाँ कम नजर का गुजर नहीं, यहाँ अहले ज़र्फ का काम है। उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। कलंदर सोहना लाल जीवे लाल मुर्शिद लाल, कलंदर लाल 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 सोहना लाल लाल लाल, लाल 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 सोहना लाल लाल लाल। पियो
पियो मैं और झूमो सारे, आए हैं पाक दुआरे। पियो मैं और झूमो सारे। पियो मैं और झूमो सारे, आए हैं पाक दुआरे। इस दर पे झूमे नाचे, हर रात को चांद और तारे। इस दर पे झूमे नाचे, हर रात को चांद और तारे। सितारों का सितारों का घर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। तुलुए सहर है शामे कलंदर। शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल। शहबाज की मस्ती में है शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल। जो हर दम करते हैं लाल लाल, है पीर उन्हीं का कामिल। जो हर दम करते हैं लाल लाल, है पीर उन्हीं का कामिल। कहीं आका कहीं आका, कहीं मौला, कहीं है राम कलंदर। तुलुए सहर है शामे 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 कलंदर। बेहतरीन तुलुए सहर शामे कलंदर। तव्हां त वाकई महफ़िल खे झुमाए छॾियो। असीं सभु जेके ॿुधंदड़ आहियूं सभिनी ते हिकिड़ो सुरूर तारी थी वियो आहे। ऐं जॾहिं बि का महफ़िल मचाइणी हूंदी आहे त अहिड़े क़िस्म जी जॾहिं का कवाली हले त मज़ो अची वेंदो आहे। आतिफ़ साहब, तव्हां कॉलेज में कॾहिं ॻायो, कॾहिं यूनिवर्सिटी में ॻायो, तव्हांखे ख़बर कीअं पई त हा मां सुठो सिंगर थी सघां थो? जॾहिं 2020 में ऑडिशन वरितो हुयो हिकिड़ो इकरा ITO हुई तनज़ीम जेका असांॾे आई, ऐं उन्हनि चयो कि जंहिं बि कॉलेज में का टैलेंट आहे त उहो असांजे अॻियां अचे। सही। पोइ मां ईअं सम्झो कि मां सिंगिंग में पार्टिसिपेट करे सघां थो, त मां उते ऑडिशन ॾिनो ऐं सिलेक्ट थी वियुसि। उन खां बाद ई मूंखे शौक़ु जाॻियो ऐं ज़ाहिर आहे उते कंहिं न कंहिं गिटारिस्ट सां या तबला नवाज़ सां मूंखे परफॉर्म करिणो हुयो ऑन स्टेज। सही। पोइ मां वियुमि पंहिंजे उस्ताद ॾांहुं, उस्ताद अनिल कुमार टांक जेका इन वक़्तु मुंहिंजा उस्ताद आहिनि, उन्हनि खां ई सिखिया मां वठणु शुरू कई। ऐं उन्हनि ई मूंखे चयो कि अगरि तूं महिनत कंदे त हिकु सुठो फनकार थी थो सघीं। बहितरीनु आहे। तव्हांजो आवाज़ बि माशाल्लाह सुठो आहे। अञा प्रैक्टिस में आहियो, अञा अॻियां हली करे अञा वधीक तव्हां में इम्प्रूवमेंट ईंदी इंशाल्लाह। पर छा मां पुछी सघां थी त उस्ताद रखणु लाज़मी आहे, छो त तव्हां नौजवान आहियो, नई टहीअ जा फ़नकार आहियो ऐं असांजा नौजवान असीं हमेशह ॾिठो आहे त मिक्सर ॾांहुं वञनि था। हाणे मिक्सर असां वटि मौजूदु आहे, तव्हां ॻाए करे उनखे आवाज़ खे मिक्स करे ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं पेश कयो, या उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे? हिकु सुठो फनकार थियण जे लाइ उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे। उस्ताद खां बग़ैर को बि फनकार नथो थी सघे। उस्ताद खां बग़ैर हर उहो माण्हू, हर उहो आर्टिस्ट अधूरो आहे बग़ैर उस्ताद जे। पर चवनि था अॼुकल्ह जा नौजवान त असां वटि जॾहिं मिक्सर मौजूदु आहे त उस्ताद जी ज़रूरत ई न आहे, असांखे सिखण जी ज़रूरत ई न आहे। सही ॻाल्हि आहे उन्हनि जी बि। सिर्फ़ु उहे मिक्सचर वारा फ़नकार, मां त को थींदो न आहे उन्हनि खे अहिड़ी का ॻाल्हि चवण वारो,
लेकिन मिक्सर वारा फनकार स्टूडियो ताईं ई रहिजी वेंदा आहिनि, लाइव परफॉर्म न करे सघंदा आहिनि उहे। बिल्कुलु, ऐं तव्हां असांखे लाइव परफॉर्म करे ॾेखारियो पिया। अच्छा, कॾहिं का इश्क जी का भला चोट लॻी त उन में सिंगर थिया आहियो? हाणे सिधी सिधी ॻाल्हि कयो असांखे। उर्दू में चवंदा आहिनि त कि टूटे हुए दिल से ही संगीत निकलता है। वाह वाह, त इहा ॻाल्हि हक़ीक़त थी सघे। यानी कि इहे सॼी जेकी अॼु जे प्रोग्राम जी डेडिकेशन आहे इहा ओॾां वेंदी? जी तव्हां ओॾे करे सघो था, करे लेकिन सघूं था। जी जी ज़रूरी न आहे कि कंहिंखे इश्क ला हासिल हुजे, को हासिल थियल बि ईअं ॻाए सघंदो आहे। अच्छा, ला हासिल में वधीक मज़ो आहे या हासिल में वधीक मज़ो आहे? हासिल में ज़्यादा मज़ो आहे। अली हैदर साहब त होॾां ॿिया कुझु इशारा कनि पिया। ख़ैर, उन्हनि जी ॻाल्हि असीं बाद में ॿुधंदासीं, उन्हनि खे कपिड़ा बि धोइणा हूंदा आहिनि इश्क में। सो ख़ैर, हाणे असांखे तव्हां छा ॿुधाईंदा, कहिड़ो गीत ॿुधाए रहिया आहियो? सूफ़ी कलाम हिकिड़ो। सो बग़ैर म्यूज़िक जे अगरि तव्हां लाइव असांखे थोरो झुंगारे ॿुधायो, ॿ लाइनूं, त पोइ वरी असीं अॻियां हलूं। ज़रूर जी। एक अनहोनी आस ते जीना, एक अनहोनी आस ते जीना, मैनी ज़हर हिजर दा पीना, जे मैं जान दी वल झल तेरे, जे मैं जान दी वल झल तेरे, तैनू कर दी प्यार कदी ना, मर चलिया मैं तकदी तकदी, सुंजिया रावा प्यार दिया है, मार गई उड़ीक मैनू दे गया तेरीक मेरा ढोला, नहीं आया है, मार गई उड़ीक दिन रात दी। साहब बेहतरीन बेहतरीन। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, सुर संगीत जो ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे। वेलकम बैक इन सुर संगीत। ही ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते। असां सां गॾु हिकिड़ो सुरीलो फनकार मौजूदु आहे, आतिफ़ कलवर साहब, जिन खां हाणे असीं फरमाइश कंदासीं गाने जी। पर उन खां पहिरीं मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त कुझु फनकार थियणु चाहींदा आहिनि असांजा नौजवान, त पंहिंजी स्टडी खे स्किप करे छॾींदा आहिनि, सिर्फ़ु पंहिंजे शौक़ खे ई अॻियां रखंदा आहिनि ऐं अॻियां वधंदा आहिनि। छा तव्हां बि इहो कयो? ईअं न आहे, मुंहिंजी स्टडी बि हले पई, स्टडी सां गॾु ऐं टाइम खे कंजेस्ट करे ऐं सिंगिंग ॾांहुं हलां पियो। स्टडी मुंहिंजी हले पई। इहा बहितरीनु ॻाल्हि कई तव्हां, छो त स्टडी करणु लाज़मी आहे ऐं इल्मु हासिल करणु लाज़मी आहे। सो हाणे असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो? सूफ़ी कलाम आहे हिकिड़ो, यार ॾाढी इश्क आतिश लाई आहे। वाह वाह, नाज़रीन खे ॿुधाईंदासीं। ज़रूरु ज़रूरु। इश्क ते आतिश तू ही बराबर, इश्क ते आतिश तू ही बराबर, अते इश्क दा सेक वधेरा, बाहे सड़े दी कख ते काने, अते इश्क साड़े तन मेरा, आग दा दारू मीना ते पानी, अते इश्क दा दारू केड़ा, गुलाम फरीदा उथे चाह न रखी, जिथे इश्क ने ला लिया डेरा, लाइड़े यार ॾाढी इश्क आतिश, लाइड़े यार ॾाढी इश्क आतिश।
आतिश लाई है यार डाडी, इश्क आतिश लाई है वे यार सानू, वे तो सानू लग गई बे अख्तियारी, सानू लग गई बे अख्तियारी, सीने दे विच आ समाई है यार डाडी, इश्क आतिश लाई रे यार डाडी, इश्क आतिश लाई है। हुल हुला के इश्क जो आया, हुल हुला के इश्क जो आया, मोहब्बत डाढ़ा शोर मचाया, हो मोहब्बत डाढ़ा शोर मचाया, था था नाच नचाई है यार डाढ़ी, इश्क आतिश लाई रे यार डाढ़ी, इश्क आतिश लाई है वे यार सानू, वे तो सानू लग गई बे अख्तियारी, सानू लग गई बे अख्तियारी, सीने दे विच आ समाई है यार डाढ़ी, इश्क आतिश लाई रे यार डाढ़ी, इश्क आतिश लाई है। इश्क अवेड़ा पहण न देंदा, इश्क अवेड़ा पहण न देंदा, थी गदागर मस्त करेंदा, थी गदागर मस्त करेंदा, घटी घटी शाम आई है यार डाढ़ी, इश्क आतिश लाई है यार डाढ़ी, इश्क आतिश लाई है वे यार सानू, वे तो सानू लग गई बे अख्तियारी, सानू लग गई बे अख्तियारी, सीने दे विच आ समाई है यार डाढ़ी, इश्क आतिश लाई रे यार डाढ़ी, इश्क आतिश लाई रे यार डाढ़ी, इश्क आतिश लाई रे यार डाढ़ी, इश्क आतिश लाई है। वाह 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 आतिफ साहब, वाह। आतिफ साहब, छा तव्हां वधीक सूफ़ी कलाम खे प्रेफर कंदा आहियो ॻाइण, या ओवरऑल ई तव्हांखे सभु सुठा लॻंदा आहिनि गीत, त हर गीत पंहिंजे हिसाब सां तव्हां परफॉर्म कंदा आहियो? जी बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं हर गीत खे पंहिंजे हिसाब सां ई परफॉर्म कंदो आहियां, ऐं मुंहिंजी कोशिशि इहा ई रहंदी आहे की हर शइ मां ॻाए सघां। हाणे बि हिकिड़ो ख़ूबसूरत गानो ॿुधो वञे आतिफ साहब जी आवाज़ में, उन्हनि खे फरमाइश कयूं था, त हाणे असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो? हाणे जी शायरी जी गज़ल ॿुधाईंदुसि। रूह खे वल चिया वकोड़ो थई, रूह खे वल चिया वकोड़ो थई, जियो साजी छा त जोड़ियो थई, रूह खे वल चिया वकोड़ियो थई, रूह खे वल चिया वकोड़ियो थई, जियो सां जियो छा त
जोड़ियो थई रूह खे बल जिया वकोड़ियो थई रूह खे बल हाय में हार बंसुरी तुझी हाय में हार बंसुरी तुझी एतरा सद जो अज तबोड़ियो थई एतरा सद जो अज तबोड़ियो थई जीउ सां जीउ छा जोड़ियो थई रूह खे बल जिया वकोड़ियो थई रूह खे बल चूड़ियूं चंड जियां टुटियूं आहिनि चूड़ियूं चंड जियां टुटियूं आहिनि बाह खे एतिरो मरोड़ियो बाह खे एतिरो मरोड़ियो थई जीउ सां जीउ छा जोड़ियो थई रूह खे बल जिया वकोड़ियो थई रूह खे बल प्यार खां कोन थोड़ी अज भी प्यार खां कोन थोड़ी अज भी प्यार खां कोन थोड़ी अज भी केतिरो आया ज़लोड़ियो थई एतिरो आया ज़लोड़ियो थई जीउ
साजी उछात जोड़ियो थई रूह खे वल बकोड़ियो थई रूह खे वल जिया बकोड़ियो थई जियो साजी उछा जोड़ियो थई रूह खे वल जिया बकोड़ियो थई रूह खे वल रूह खे वल रूह खे वल। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ज़बरदस्त गानो, ज़बरदस्त धन, मज़ो अची वियो। महिरबानी आतिफ़ साहिब, एॾो ख़ूबसूरत गानो ॿुधाइण जी। ऐं अञा तव्हांखां गाना ॿुधंदासीं। वक़्तु थियो आहे हिते नंढड़े ब्रेक जो। सुर संगीत जी ख़ूबसूरत महफ़िल, ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे। तव्हां केॾा न वञिजो, नंढड़े ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचो। वेलकम बैक नाज़रीन। हिकु भेरो ॿीहर सुर संगीत जे ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी। असां सां बहितरीन हिकिड़े सुठे आवाज़ रखंदड़ अहिड़ा सुठा फ़नकार मौजूदु आहिनि जिन जी तबियत बि सुठी आहे ऐं ॻाइण बि सुठो आहे। छो न उन्हनि खां ज़रूरु असीं पुछंदासीं ऐं पुछणु चाहियूं पिया त कंहिंखां इंस्पायर आहिनि। ज़रूरु तव्हां खां बि कोई इंस्पायर थींदा हूंदा। हाणे तव्हां ॻायो था, नौजवान आहियो, पर तव्हां कंहिंखां इंस्पायर थिया आहियो? छा सिर्फ़ु आतिफ़ ई रहणु चाहियो था या आतिफ़ असलम खे बि टच करण जो सोचो आहे? सुञाण त उन्हनि जहिड़ी ई थियणी आहे असांखे, पर मां चाहियां थो कि मूंखे कोई ईअं न चए कि तूं आतिफ़ असलम जीअं आई, माण्हू ॿियनि खे चवनि त तव्हां आतिफ़ कलोड़ जहिड़ा थी रहिया। वाह 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 वाह। इन में महिनत जी केतिरी ज़रूरत आहे? हर शइ महिनत घुरंदी आहे, लेकिन अगरि सुर ऐं संगीत जी ॻाल्हि कजे, गायकी जी ॻाल्हि कजे त उहो एतिरो टाइम वठंदी आहे त असांखे पंहिंजा उस्ताद जेका ॿुधाईंदा आहिनि, गुरु उस्ताद असांजा रूपचंद वारा, त चवंदा आहिनि असांखे ख़बर न हूंदी हुई जॾहिं असां सिखिया वठणु वेंदा हुआसीं त ॾींहं जो अंदरि वञूं था ऐं राति जो था ॿाहिरि अचूं। त इहा एतिरी महिनत घुरंदी आहे। इहा महिनत बि आहे, इहो चाह बि आहे। बिल्कुलु, चाह खां सवाइ महिनत थींदी न। सही था चओ। अच्छा, कंहिंखां इंस्पायर आहियो? मैडम आबिदा परवीन वणंदी आहे या असांजे पाड़ेसरी मुल्क मां कोई फ़नकार तव्हांखे वणंदो आहे? ईअं हर फॉर्मेट जो अलॻि मुंहिंजो पसंदीदा फ़नकार आहे। जीअं ओवरऑल पाकिस्तान में मां उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान साहब खे फॉलो कंदो आहियां। सही। ऐं सिंध में ॾिठा वञनि त काफ़ी नाला आहिनि, लेकिन उस्ताद मुमताज़ लाशारी मुंहिंजो फेवरेट आहे। वाह वाह। ऐं उस्ताद रजब फ़कीर मुंहिंजो फेवरेट आहे। वाह वाह। सो हाणे असांखे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाए रहिया आहियो? कंहिंजी शाइरी आहे? हाणे आउं ॿुधाईंदुसि भले यार आए तुंहिंजो लख भलायूं। सही आहे। अचण तुंहिंजे आसरे वेठो रिझाया रूह, दुरजी रीज रिहाण तूं दुरजी तूं ही रूह, ॿिया माण्हू भाया टू, तूं मिठो मूले हिकिड़ो, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भले यार आए तुंहिंजो लख भलायूं, भले दोस्त आए तुंहिंजो लख भलायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजो ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भले यार आए तुंहिंजो लख भलायूं,
भले दोस्त आए तुझ लख भलायूं। तो लहन कखन अखन में बजायूं, तो ले तन मन जे तहन में बजायूं। तो लहन कखन अखन में बजायूं, तो ले तन मन जे तहन में तोले हंध इए में सेजु सोवे छायूं, तोले हंध इए में सेजु सोवे छायूं। भले यार आए तुझ लख भलायूं, भले दोस्त आए तुझ लख भलायूं। असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। सरदार आए तुझ लख भलायूं, भल दोस्त आए तुझ लख भलायूं। प्रीत ही जी पल पल पचारन में हासूं, मुकड़ियां कीरन ओ तरन में हासूं। प्रीत ही जी पल पल पचारन में हासूं, मुकड़ियां कीरन ओ तरन में हासूं। अञा हवा का मस पई मथा तूं बुआए, अञा हवा का मस पई मथा तूं बुआए। भले यार आए तुझ लख भलायूं, भले दोस्त आए तुझ लख भलायूं। असां तोखे चाहियो तो असां खे चाहियो, असां साणे जाज़ चे रिजी रूह कोलायो। असां तोखे चाहियो तो असां खे चाहियो, असां साणे जाज़ चे रिजी रूह कोलायो। फम फस कुरूनी थियूं सब सराहूं, फम फस कुरूनी थियूं सब सराहूं। भले यार आए तुझ लख भलायूं, भले दोस्त आए तुझ लख भलायूं। असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। भले यार आए लख भलायूं, भले दोस्त आए तुझ लख भलायूं। बेहतरीन बेहतरीन गानो भले यार आए तुझो लख भलायूं। निभाइण बि कुझु गाननि खे ॾुखियो हूंदो आहे। सो कॾहिं कंहिं अहिड़ी महफ़िल में विया हुजो ऐं अटकी पिया हुजो, पोइ कीअं बचाईंदा आहियो पाण खे? काफ़ी जगहनि ते एतिरो थियो आहे जी। कोशिशि कंदा आहियूं कि महफ़िल जेका हुजे उन में का अहिड़ी चीज़ परफॉर्म न कयूं जंहिंमें असांखे फसिजी वञणु खपे। पर जॾहिं
उस्ताद साईं जन जहिड़ा माण्हू अची वेंदा आहिनि ऐं पोइ अञा बि असांखे थोरो घटि लेवल ते ॻाइणो पवंदो आहे, न ॾेखारिणी पवंदी आहे माना उहा चीज़, छो त उस्ताद हमेशह उस्ताद रहंदो आहे जी। ऐं उस्ताद खां मथे का शइ न थी सघंदी आहे। हिकु महफ़िल हुई जिथे असांजी जुगलबंदी थी। सही। जुगलबंदी त असां न चवंदा हुआसीं, उस्ताद असांजी शागिर्दी पिया वठनि त ॾिसूं असांजे शागिर्द केतिरे पाणी में आहिनि। सही। त पोइ हुई बि सर्दी ऐं मूंखे पघर ईअं हुयो की जीअं बारिश थी आहे। सरवरनि असांखे एतिरो मतिलबु ज़ाहिर आहे उस्तादनि जे अॻियां ॻाइणु को आसान कमु न आहे ऐं किथे किथे माण्हू अटकी पवंदो आहे। अच्छा, तव्हांजो शौक़ु पूरो थी वियो आहे, तव्हां सिंगिंग कयो पिया ऐं अहिड़े प्लेटफॉर्म ते बि तव्हां अची विया आहियो, आवाज़ टीवी ते बि। इन फ्यूचर तव्हांजा छा प्लान्स आहिनि, छा हिनखे कंटिन्यू कंदव या बसि शौक़ु पूरो थी वियो आहे दैट्स इट? न, ज़रूरु असां हिनखे कंटिन्यू ई कंदासीं। ज़ाहिर आहे इहा चीज़ असांखे शौक़ु ई कश्मीर खां कराची ताईं असांखे घुरायो आहे, आवाज़ टीवी ते आंदो आहे। असांखे शौक़ु ई कश्मीर खां आवाज़ टीवी ताईं आंदो आहे ऐं ज़रूरु असां इन चीज़ खे कंटिन्यूअस करण जे लाइ हिते आया आहियूं। आवाज़ टीवी ते असां पंहिंजो टैलेंट शो करणु, ऐं असीं आवाज़ टीवी जे पूरी चैनल, उन जी टीम, तव्हांखे सुर संगीत खे असीं शुक्रिया अदा कंदासीं त उन असांखे सम्झो ऐं असांजो टैलेंट शाया कयो। ही प्लेटफॉर्म तव्हां जहिड़े नौजवाननि लाइ ई आहे। अचो ऐं पंहिंजी क़िस्मत आज़मायो। सो हाणे तव्हां आख़िर में असांखे कहिड़ो गानो ॿुधाईंदा? असांजे तर में हिकिड़ी ॿी ज़बान ॻाल्हाई वेंदी आहे, सराइकी ज़बान जी। त उनखे असां ॾे ईअं चवंदा आहिनि की सराइकी बहु मिठी ज़बान आहे। वाह वाह। तो अताउल्ला खान न्याज़ी जो हिकिड़ो सॉन्ग असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। अच्छा, प्यार नाल ना सही गुस्से नाल वेख लिया कर, हाणे इहो गानो असांखे आख़िर में आतिफ़ कलवर साहब ॿुधाईंदा। आतिफ़ कलवर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी ते सुर संगीत जे प्रोग्राम में आया ऐं पंहिंजो आवाज़ ॿुधायो ऐं उमेदु कयूं था त सभिनी खे आतिफ़ साहब जो आवाज़ु पसंदि आयो हूंदो, उन्हनि जो ॻाइणु पसंदि आयो हूंदो। ॿीहर मिलंदासीं ज़िंदगी रही त आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं ॾींदा सबा आबड़ो खे इजाज़त, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं वेंदे वेंदे गानो ज़रूरु ॿुधंदासीं। जी आतिफ़ साहब। प्यार नाल ना सही, प्यार नाल ना सही गुस्से नाल वेख लिया कर, प्यार नाल ना सही गुस्से नाल वेख लिया कर, बीमारां नूं शफा मिल जांदी ए, प्यार नाल ना सही। दीदार चना साडी मजबूरी है, रोज तेनू तकना बड़ा ही जरूरी है। तेरा दीदार चना साडी मजबूरी है, रोज तेनू तकना बड़ा ही जरूरी है। सुख मिल जांदा है ओ, सुख मिल जांदा है, मैं दिए जा तेरे ते नजर, बीमारां नूं शफा मिल जांदी है, प्यार नाल ना सही। सारा सारा दिन तेरी रावां च खलोंदियां, रो रो हसदियां, हस हस रोंदियां। सारा सारा दिन तेरी रावां च खलोंदियां, रो रो हसदियां, हस हस रोंदियां। तू जे न दिसदे
शफा मिल जांदी ए प्यार नाल ना सही गुस्से नाल वेख लिया कर बीमारां नूं शफा मिल जांदी ए प्यार नाल ना सही प्यार नाल ना सही प्यार नाल ना सही तुलुए सहर है शामे कलंदर तुलुए सहर है शामे कलंदर उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर